कहाणी 15 द प्रोफेसर। आकाश ॼण ॼीरा थो छॾे ऐं मथे मथे बेरंग आर्ट्स फैकल्टी जी बिल्डिंग ॼण मूं मथां ठठोलियूं थी करे। तौबा केॾी न अणवणंदड़ आहे हीअ सारी यूनिवर्सिटी। पोइ भला छो छॾण लाइ दिलि नथी चवे। खन लाइ आउं चोॾस वायुमंडल में निहारियां थी। अचानक मां महसूस करियां थी त हाणे छोकिरा ऐं छोकिरियूं मुंहिंजी इज़त करण लॻा आहिनि। तौबा पाण खे मञाइण लाइ केॾनि न अणांगनि पेचरनि तां गुज़रणो थो पवे। केॾा ॾोड़ण, केॾा कशाला, पर छा इहा वॾी ॻाल्हि त छोकिरा ऐं छोकिरियूं मुंहिंजी इज़त करण लॻा आहिनि? छा इहा तमामु वॾी ॻाल्हि न आहे? अलाए कहिड़नि कहिड़नि वाहिड़नि ॻोठनि, नंढड़नि शहरनि ऐं अर्बन सिटीज़ जा छोकिरा, सिंधी, अरब, बरोच, शिया, सुन्नी, कम्यूनिस्ट, सभु ॿाहिरि भले कहिड़ा बि कम कंदा हुजनि, पर मूं आॾो केतिरा न सचा ऐं खरा हूंदा आहिनि। मिस्टर समद, क्लास में सनग्लासिस छो पाए आयो आहीं? मैडम, इट्स माई हॉबी। चेंज योर हॉबीज़ जेंटलमैन। सॉरी मैडम। देन गेट आउट, लीव द क्लास। दिस इज जियोलॉजी क्लास, नॉट इकोनॉमी। मैडम, डोंट फॉरगेट दैट आई एम अ स्टूडेंट लीडर। प्लीज, every time, remember that a teacher is teacher if he or she is like a mannerful teacher. Then there is no name of student leader in Standia, London stored. Thank you. खन लाइ मूंखे का यादगिरी अची थी वञे। उन ॾींहुं मूं स्टूडेंट लीडर खे झुकाए छॾियो हो ऐं चयोमांसि त जे तोखे दौलत सां ऐं हसनाक ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजो मुस्तक़बिल सुधारणो ई आहे त पोइ जिते तुंहिंजी दाख़िला ऐं लाइफ एम अहम आहे उते ई पढ़। जीवन जी दुनिया इकोनॉमी सां तालुक़ु रखे थी, पर तूं फ्यूडल लॉर्ड जो ॿारु आहीं। बहितर आहे त ट्रंडोजाम यूनिवर्सिटीअ में दाख़िला वठि ऐं कोरा कागर ऐं पेन यूनिवर्सिटीअ में अचण वेल कॾहिं बि न विसारींदो कर। तौबा उन्हीअ मस्त मवाली आशिकनि खां मूं कीअं न जिंद छॾाई हुई, ऐं पाण मुरादी मुर्की थी पवां। अचानक मूंखे टाक मंझंदि जा कुझु आवाज़ ॿुधण में अचनि था। यार, छोरी वाह जी आहे। अड़े पादर खाईंदे, मैडम कलावंती आहे। ऐं छोकिरा परे विखारींदा था वञनि। मां यूनिवर्सिटी जा पहाड़ी पेचरा ॾियो घर पई वञा। मुंहिंजा चारई ॿारड़ा मुंहिंजो इंतज़ारु कंदा हूंदा ऐं अलाए छो अखियुनि में लुड़क तरंदा था अचनि। हू जे जहिड़ो हुजे हा, मुंहिंजे चइनि ॿारड़नि खे यतीम करे वियल माण्हू ऐं मूंखे विधवा कंदड़, पाण मरी मूंखे जेरे मारे वेंदड़। शायदि पोइ हिन वेला आउं पंहिंजे ॿारड़नि में हुजां हा। अंडा पुडिंग, एवरीथिंग हींअर सभु तयारु हुजनि हा ऐं मां ओसीड़े में हुजां हा त मंझंदि जी मानीअ ते कॾहिं थो अचे। अलाए छो नेड़नि में लुड़क तरंदा था अचनि। हो हा ठीकु आहे। हीअ यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ छोकिरा ऐं छोकिरियूं बि त मुंहिंजा पंहिंजा आहिनि। हूअं उस्ताद शागिर्दनि जो माउ ऐं पीउ ई त हूंदो आहे। मां मीरा देवीअ जो देवान कच्छ में फॿाईंदे पाण खे आसीस ॾियण जी कोशिशि करियां थी। यूनिवर्सिटी बेरंग आहे त छा थियो, बाक़ी त सभु रंगारंग आहे। ही टालीह, गिलमोर, सरियल जा वण, ही टकरियूं, ही नंढड़ो खेत, लाणियूं, अक फुलड़ियूं, गिदामड़ीअ जा नंढड़ा वण, नाज़बू। जेकॾहिं हिननि खे पाणी नथो मिले त मिड़ई ख़ैरु आहे। हिकु न हिकु ॾींहुं घटाटोप आग मुसरंदा, पलरनि जे पालूट थींदी, सभु कुझु ठीकु थी वेंदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। अचानक मूंखे महसूसु थिए थो सिजु ताणे पियो ऐं मुंहिंजा चारई ॿारड़ा ओसीड़े में हूंदा। आउं सुभाणे ते ज़ोर भरियां थी ऐं विखारींदी थी वञा पंहिंजे बंगले ॾांहुं, कंडनि में विचड़ंदी आड़ंदी। राबेल पब्लिशर्स, हैदराबाद, जुलाई 1981 ईस्वी।